पीपी ज़िले थरपारकर जे ज़िले वर्किंग कमेटी जो इजलास पीपी ज़िले सदर डॉक्टर गुलाम हैदर समीडो जी सदारत हेठ संदस रिहाइशगाह मिठी ते थी गुज़रियो। इजलास में एमपीए फ़कीर शेर मोहम्मद बिलालानी, एमपीए डॉक्टर खटूमल जीवन, एमपीए दोस्त मोहम्मद रायमू, एमपीए कासिम सिराज सुमरो, ज़िले जनरल सेक्रेटरी सुशील मलाने, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी कामरेड नंदलाल माली, इंजीनियर ज्ञानचंद दादन हिंगोरजो, सागर समेजो, करीम डिनो दल, आदम हिंगोरजो, उमर लुंड समेत ज़िले काउंसलरन, यूसी चेयरमैनन ऐं उहिदेदारनि भरपूर शिरकत कई। इजलास में पीपी ज़िले थरपारकर पारां कारसाज़ थाने जे शहीदनि जी यादि में 18 अक्टूबर 2024 ते हैदराबाद में थींदड़ जलसे में भरपूर शिरकत जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त थरपारकर ज़िले जे 7 तालुक़नि मिठी, इस्लामकोट, डीपलो, कलोई, छाछरो, डाहली ऐं नंगर पारकर मां तालुक़े सदरनि जी अॻवानी में काफ़िला निकिरंदा। इजलास में पीपी जे ज़ेली विंग्स यूथ सपाफ मिनारिटी लेडीज़ विंग्स पारां पिण काफ़िला निकिरंदा। इजलास के अॻवाननि ख़िताब कंदे चयो त थरपारकर ज़िले समेत सॼी सिंध जा लखे माण्हू हैदराबाद में गॾु थी कारसाज़ सान्हे जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची